वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ी साहब ॿई कराची जे खाधनि जा शौक़ीन निकिता। कराची में वापारियुनि खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त सऊदी अरब जा सरमाएकार पाकिस्तान अचण वारा आहिनि। अवां उन्हनि खे निहारी खारायो, कबाब खारायो। कराची जी निहारी लाजवाब आहे। मूंखे अञा ताईं कराची जी निहारी ऐं कबाब नथा विज़रनि। असां सऊदी मां आयल महिमान नवाज़ी करे वापारी वधाईंदासीं। ॿिए तरफ़ कराची में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे मानछंदे में ॻाल्हियूं कंदे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ कराची सां जुड़ियल पंहिंजी यादि जो ज़िक्र कयो। हुन चयो त कराची जे खाधनि जो ज़ाइक़ो अॼु बि मूंखे चङी तरह यादि आहे। कराची में कुझु यादूं ताज़ियूं थी वियूं आहिनि। कराची में खाधा सुठा मिलंदा आहिनि। हितां जी कचौरी मूंखे तमामु घणी पसंदि आहे। उन वक़्तु इहा कचौरी ₹1 जी मिलंदी हुई जंहिंखे मां शौक़ सां खाईंदो हुयसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।